मां मुल्लन ते चिड़िया को मुझे पानी वारो वही है गाला सुना मोसा तो जो साईं साईं सर खड़ी मारे ॾिस अली मौला के तू शब्द सही नहीं वो हाने त बिस्तर आगारो भी जाबिर भाऊ दिसे पियो चे पियो साईं हिते रहन था वो दिल में तो सोचा पियो जंहिं ॾींहुं खां अली के छॾ जे करे तोखे अल्लाह पिनाए न त अल्लाह आदिल छा जे करे गाला सुना मोसा ॻाल्हायो पोयां भी थोड़ो तबियत मिला यार मां तव्हांजो महिमान आ तवजो मोड़े गौर गौर कजो हाणे हाणे त चवंदा काथे तन मेहदी तवजो काथे तन मेहदी ऐं कॾहिं कॾहिं मां जेको अर्ज़ु पियो कयां न तव्हां घणियूं मस्जिदूं ॾिसी करे घणा मदरसा ॾिसी टेंशन न कंदो सूरे तौबा है आयत नंबर 3 आ मुझो बाकिर इमाम चे तो तफसीर अयाशी में इन का वधिक हवालो मां किए दिया ताके मुके अली जी इज्जत कसमा नौकर पुछो मौला बाकिर को मौला ये एडियो मस्जिदू है हो हर शे मदरसा मुझो बाकिर इमाम चे तो परेशान न थी ये बली मस्जिदू मुल्ला इतरा हुजन जने मेहदी इंदो मस्जिदू इनन जू हुंदियो आजानू मुझे मेहदी जी दी बस कुल ईमान आरे हैदरी पो काले विंदे ऐं कॾहिं कॾहिं ॾिसो न तव्हां नौजवाननि खे बि फासायो अथनि शादी कर पर हेतिरो सोन लिख हाणे गरीब आणे कान अरे ॻाल्हि ॿुधो मूंखां वधीक तव्हांजा कोई निकाह पढ़े थो कोई कोन थो पढ़े हिकु ॿ टे निकाह मां पढ़ां थो ॾींहं हाणे मूंखे ख़बर हूंदी नी धी पो ॾींदो मां पहिरियों हेतिरो सोन लिख जेके जेके सिको था मौला तव्हांखे भली भली घरवारी ॾींदो सरखड़ी मारे ॾिस दर दर ते पिन न मेहदी मौला लाइ दुआ घुर मौला साईं जाबिर भाई जीअं ईंदो नी ये ज़मीन पंहिंजे एॾा खज़ाना ज़ाहिर कंदी हलाली ॻाल्हायो थोरो मूंसां ये जमीन जेते वेठो आ मौला मेहदी जे अचण ते एडा खजाना जाहिर कंदो न कोई फकीर न कोई गरीब 24 कलाक गुजरी विंदा फाटल कपड़ा हुंदस परे का ॾिसी करे चवंदा बाबा पैसा खपनी वो खुश थी करे चंदो हे सोन मां पाण खणी घुमंदो तो वता कोई फकीर मिले अरे कल त पिने पियो अॼु पिने छंदो जी अॼु पिनण जी जरूरत ना है मुझो मेहदी जो आयो आ शाबाश 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 बुधो बुधो मां मूंखे तव्हां पाण मजबूर था कि मां उथी पढ़ियो न क़ुरान तव्हांखे वॾा नारा हणाईंदो न हेॾो वारा नारा हणनि था हेॾो वारा वरी हुनखे ॾिसनि था त हणे कीअं साईं 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 मुझे ॾिसो काथे तन मेहदी ओजो ऐं ज़वार जशन उन्हनि जा मलाइबा आहिनि जंहिंजा जेरा हुजनि नी ॻाल्हायो पो हर जशन में हर मजलिस में तोखे मां इहो त चवां थो छॾ शेखनि खे अचु सैयदनि ॾे ॻाल्हाए मेघ जो अगर आवाज ने खुली छॾे ॾींदे आवाज त मजमू जे मथे मां पहुचायां अर्श ते पहुचायां मजमे के बाक़ी हाणे सलवात पढ़ो मौला जी ज़ात बाबा से बोला ज़ार चवण इहो थो चाहियां किताब कमाल दीन शेख सदुक रहमतुल्लाह अलैह लिखे थो जेके चवनि था न किथे थियनि मेहदी पोइ अचण त ॾेसि नी पोइ ॾिस त तूं इहो जबलनि में लिखे कीअं थो न जंहिंखे जबल यादि आहिनि उहे ॻाल्हाए मूंसां अड़े तूं ख़ुशि थींदो कर सही थो ॿुधायां विच चौक ते बि तूं चवंदी अली उहो इमाम आहे अली जी इज़त कसम साईं जेॾी महिल खैबर ऐं खंदक जे मैदान में अली 9 चकर वियो तलवार टुटी 2 टुकड़ा खणी करे कदमनि में रखी करे चए थो तलवार बेवफाई कई थी अली अञा वफादारी तवजो बाबा ही आवाज ने खाए थोड़ी सेटिंग करे मां हिते तो
एका सलवात पढ़ो मौला जी ज़ात बाबा साईं सलवात पढ़ो मौला जी ज़ात हाँ ठीक है ठीक है ठीक है ठीक तवज्जो पो ये जेके चवन था नी तो महदी किथे थन ज़ार सॼी ज़िंदगी दुआऊं कंदो ॾिसजो मारे जॾहिं मौला ईंदो नी पोइ इहो जबल में लिकंदा न इहो मां चयोमान त पुट भॼी वञो नबीअ खे छॾियो तव्हां सभु चिड़ में था ॾिसो अलाए छो न मूंसां अरे मां उते हुयो मान छा तव्हां सभु जो गुस्से ॾाढा ॾिसो अरे नबी सॾे पियो कोई न पियो अचे हिकु ई तो हो जेको अली हो जेको बीठो अरे जॾहिं हर मैदान में बीठो ई अली आहे त पोइ अली जा नारा न हणो बाक़ी अबे जा हणो न जंजोली मामा कुल्ले ताक सा नारे हैदरी न तोजो साईं जॾहिं जबल में लिकंदा नी वो जबल मौला के चवंदो मौला तुंहिंजी अमर जो दुश्मन मुंहिंजे हेठा आहे तू मारींदेस या मां मारिया न ॿुधो ॿुधो ॻाल्हि ॿुधो ये मौला रसूल कायनात का बाद में असा शंबाणे जे दर ते वियासीं इमाम वठण बमरन जे दर ते वियासीं सोलंगिन शीदिन जे दर ते वियासीं अरे शिया उहे आहियूं असां जो नबी खां बाद में जॾहिं इमाम जी ज़रूरत पई सिधो आयासीं काबे में शाबाश शाबाश पोयां बि ॻाल्हाए मूंसां असां सियाणा तू इलाज पंहिंजो कर नांग खाईंदन विशु पिणे जी भाषा या न नांग खाईंदा असां ज़हर अली जी इज़्ज़त कसमा हिते गरीब हो नजफ नथा वञी सघो पैसा न आहे सालारन भी तपायो करे करे शाबाश 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 तोजो दार गरीब हूं नथा वञी सघो नजफ पो हर जाइ ते इहा दुआ घुरंदो त मौला जे हित नथो मौला वाइदो कयो आहे त कब्र में अच कोई अचे या न अचई मां अली जरूर ईंदुमि अरे मौत जो भउ असांखे न ॾे असांखे पक्का जहिड़ा हूं त नजफ ईंदासीं अगर कब्र में तो अली पाण हली ईंदो कुल ईमान रे हैदरी वाह 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 सुभान अल्लाह तू पंहिंजी कर विछू खाईंदन नांग खाईंदन अपने जी जन्नत आ नी वाह वाह अरे जन्नत आहे मुंहिंजे शहंशाह हुसैन जी अगर हेतरे के भी हिक भी मुला जो को जशन ॿुधो कसम तो मौला जो हाणे हिते भी चवनि साईं कीअं हाणे ख़त्मा होॾे पहुचाईंदो अॼु कीअं चऊं हा या न ॻाल्हाए छो था मूंसां साईं पाड़े वारो आहे साईं कीअं कयूं छा कयूं अरे छॾ मुलनि जी पचर वठ मौला जो दर ॻाल्हाए मूंसां तवजो गौर कजो कंहिंजे दर ते आहे अल्लाह जे दर ते आहे मां अर्ज़ कयो न बंबरनि जे दर ते न छंबाणनि जे न सोलंग कंहिंजे ई दर ते न सियाणा हुआसीं पक हुई त इमाम न छंबाणी ठाहींदा ॻाल्हाए यार मूंसां न बंबरा ठाहींदा न सोलंगी ठाहींदा साईं बाबा जेॾी महिल असांखे इमाम जी ज़रूरत पई जीअं आयासीं काबे जे दर ते जिए काबे जो दर खुलियो
अली जी अमर करे खणी आई शियन के जी परेशान न थियो ताके हेड़ो मां पुट अली थी जा। अरे जॾहिं असा के मिलियो ही अली आ त अली जा नारा न हणो बाक़ी के जा हणो। वाह वाह कुल्ले ईमान नारे हैदरी बर मोहम्मद वाले मोहम्मद सलावत। वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। न ॿुधो ॿुधो अञा अञा जशन में मज़ो कोन्हे नी। मूंखे मौला हुसैन जो कसम खणी था ज़ियारत जो जुमिलो आहे जेके मौलाना सर खणी मां ॾिस मफ़ाती में दुआ न हुजे ज़ियारत न हुजे मां गुनाहगार। ये शोभान जो रुगो महीनो थोड़ई आहे हुसैन जी कश्ती तैयार आहे न जेके थकिजी पिया हो सॼो ॾींहुं कमु कयो अथव। इंसान जो जिस्म थकबो आहे दिलि जवान थींदी आहे। ॻाल्हाए मूंसां। हा फितरत में आहे। हा हा फितरत में माण्हू सॼो ॾींहुं थकी थो पए ठीकु आहे पर ही जशन अहिड़ो आहे ज़िक्र अहिड़ो आहे जो हिते थकबो न। ये ॿेड़ी तैयार आहे हुसैन बादशाह जी। पोइ जेको चढ़े हिकु सलवात पढ़ो मौला हे त हज़रत सुलेमान जो तख्त तो लगे सलवात पढ़ो मौला जी ज़ात अला। शाबाश ओ हज़रत सुलेमान ता ॻाल्हि यादि आई ओ दिलनि खे ॾिसंदा हूंदा अघई त पा न त मणनि खे मोट। ॻाल्हाए मूंसां। ओ हज़रत सुलेमान खे जेॾी महिल बादशाही मिली न पोइ हर मखलूक मां को न को तोहफ़ो खणी आयो। को सोन को चांदी को कहिड़ी शइ को कहिड़ी शइ। तव्हां ॾिसजो मारे हिकु केविल आहे उन जो सभु मलाइका सभु जिन सभु इंसान वञनि था नबी खे मुबारक ॾियण गिफ्ट ॾियण। वात में केविल खयो चांवर जो दाणो न थोरो हेॾा में ॻाल्हायो मूंसां न। दाणो खयई आई सुलेमान नबी जी साम्हूं हीअं बीठी। ॾिसजो मारे जीअं बीठी न साईं वो जगह मखलूक ई चिन इंस ये सब जो सब खिलन्स पिया। अरे हे ॾिस ये हेतिड़ी केविला हे हेतिड़ो दाणो खणी आई आहे। हे असां वटि सोन चांदी करोड़ पैसा हे हो हर शइ खणी आया आहियूं। ये वरी हेतिड़ो दाणो खणी आई। मूंखे मौला जी इज़्ज़त कसम आहे हर मखलूक ॾे थी ॾिसे हर नबी ॾे थी ॾिसे। ॾिसजो मारे हर नबी ॾे हर मखलूक ॾे नबी के मुस्कुराए करे चए थी या नबी अल्लाह हिननि जे चक्कर में न अचिजां खणी ॾाढो दिलि सां आई आहियां। शाबाश वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शाबाश 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 छा 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 थी खणी दिलि सां आई नबीअ खे इहा ॻाल्हि वणी। नबी उन ई केविल के ज़हार खणी करे वो दाणो खणी करे चुमी ॾेई करे चए थो हिननि जा सोन एतिरा थोरी था वणनि जेतिरो ही तुंहिंजो दाणो थो वणे। हलाली ॻाल्हि आहे। शाबाश ॾिसो ॾिसो मां आखिरी मरहले में तवजो मोड़े ॿेड़ी त हज़रत नूह बि ठाही न। तवजो हे जेके भी हाणे बचा हो नी ये सब उन में चढ़ियासीं। फैसलो कयो बाबा तहां चढ़िया न हो तो तहांजा वॾा चढ़िया त तॾहिं बची वियो। ॻाल्हाए छो था मूंसां। क़ुरान जी आयत पई आहे साईं बाबा क़ुरान जी आयत पई आहे त नबीअ ॿेड़ी ठाही चाचा हाणे केतिरी ठाहे पर माउ पीउ सभु वियासीं। ठीक है ॿेड़ी चाढ़ी ठाही पोइ हिक हिक जे दर ते नबी वयो थोरई त जो छंबाणी चढ़ो सोलंगी चढ़ो न न बमरा चढ़ो न न हिक हिक जे दर ते हली थोरे वियो। ॿेड़ीअ में बीही करे नबीअ जो पावर ॾिसजां। ॿेड़ीअ में बीही करे चए थो मन अराद नजातन केरु आहे जेको हिन ॿेड़ीअ में चढ़े नजात पाणे पाए वेंदो। ज़ार जंहिं जंहिं बि आवाज़ ॿुधो नी उहो नबीअ खे छॾे भॻो न। पोयां बि ॻाल्हाए मूंसां हुयो सॻो पुटु नबी सॾींदो रहियो न। इहो तव्हां सभु जो मुंहिंजे गुस्से सां न ॾिसो त हुनजे पुट खे मां त कोन चुम त तूं जबल ते चढ़ी वञे। ॻाल्हाए छो न मूंसां।
नबी सॾे पियो पुट खे बि सॾु कयईं कि बाबा मूंखे हे जबल बचाईंदो। पुट खे चई पुट न ॿेड़ीअ में चढ़ंदे त निजात पाईंदे, जबल ते चढ़ंदे ॿुॾंदे। वो फैसलो पाण क्यों नहीं था? जेको नबीअ खे छॾे जबल पियो क्रॉस करे, ॻाल्हाए छो था मूंसां? वो खणी सॻो पुटी छो न हुजे नी, बचंदो कोन्हनि। ॾिसजो मारे, मां तव्हांजो इंतज़ारु कंदो आहियां, ॾिसजो मारे। नबी आवाज़ ॾिनो, साहिब किताब वारो लिखे थो, शींहं जेॾीमहिल शिकार करण पियो वञे, हणीअ खे जीअं वात विधई, पोयां आवाज़ आयसि, मन अराद निजात, केरु आहे जेको हिन ॿेड़ीअ में चढ़ी निजात वठे? उतो वात खोले, चंबो छॾे, शिकारी बि नबी वटि, शिकार बि नबी वटि। न न हिन खां वधीक सोलो मुको कोन थो थिए न जशन। तवजो, शिकार बि नबी वटि, शिकार बि नबी वटि। हाणे ख़बर न आहे केरु केतिरी परवाज़ कंदो। जेके सियाणा हो न सियाणा, उहे मूंसां गॾिया हलंदा, बाक़ी ॿिया थोरो अॼु रहिजी वेंदा। इहो आवाज़ हिकु सूअर ॿुधो, जंहिंखे तव्हां खिज़ीर चवंदा। सूअर बि ॿुधो, सूअर यानी गॾु अथसि, गाह चरनि था, नबीअ जो आवाज़ ॿुधई, सूअर गाह छॾियो। अॼु ॾिसो नारे में केरु सईद सां गॾियो थो हले। जेके गॾिया हलंदा उहे मिराज ते वेंदा, न त थकिजी पिया हो त मां पाण छॾण वारो मेंबर। तवजो मोॾो, सूअर जॾहिं नबीअ जो आवाज़ ॿुधो, गाह खे छॾे करे नबीअ ॾे अचण लॻो। उहा पुछा थी करे, मादी काॾे थो वञे? कि नबीअ सॾु कयो आहे। सियाणा ॻाल्हायो, नबीअ सॾु कयो आहे। ओ ज़ाल चएसि थी, सूर्याणी पंहिंजी शकिल ॾिठी अथई, हो पाका तूं नजिसा, जिन सॾु नबीअ कयो आहे। भली नजिसा पर सॾ ते वेंदुमि साईं। वाह 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 वाह, अली जी इज़्ज़त कसम। सूर्याणी पुछा थी करे, छा थी करे? कि मता सुभाणे खां बाद में लिखनि त हुयो ई सूअर तॾहिं नबीअ जे सॾ ते आयो न। वाह 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 वाह, सुलेमान नारे हैदरी, शाबाश शाबाश। न जेके पहुची आओ मुंहिंजो सलाम। तवजो, जेके पहुता हो नी, हथ खड़ो मथे खड़ो न। साईं नबीअ खे ॾिसी करे चए थो, या नबी अल्लाह, मता सुभाणे खां पोइ चवनि हुयो ई सूअर तॾहिं नबीअ जे सॾ ते न आयो। पोइ तूं असांजी गिणती न कर, इहा हुसैन मौला जी कश्ती तैयार आहे। अड़े जॾहिं ॿेड़ियुनि में सूअर चढ़नि, उन्हनि खे निजात मिली थी वञे, हिननि जी त ज़ामिना मुंहिंजी साइण ज़हरा आहे। वाह वाह, कुल ईमान नारे हैदरी। ॿुधो ठीकु आहे। हाणे मां जेसि मुल्ला जी ॻाल्हि न कयां, मूंखे निंड ई कान्हे। सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह दे बिस्मिल्लाह। सभई चओ न सुभान अल्लाह, चओ छो न। वॾा केक खाधा आहिनि तव्हां बि मौला जा, न ॻाल्हायो भले। ऐं ज़वार तवजो, ये केक ॾिसी करे सड़नि था न। अड़े हिन जा ये शोभान रजब खां वठी जशन खपनि ई नथा, न केक था खटनि। कॾहिं कहिड़ो, कॾहिं तूं त वॾी कोशिशि कई न, महरम में गॾु पियो थिए नी असां सां। फलाणे जो इश्तिहार, फलाणे जो इश्तिहार, गिरत अथई न टके जी, त कंहिंजो जशन बि त हाणे जंहिंजी छठी कान थी त जशन वरी आंगठो थी न ॻाल्हाए छॾा मूंसां। वाह 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 वाह, सुभान अल्लाह। करे ॾेखार, कहिड़ो मुक़ाबिलो कनि, छा ते मुक़ाबिलो कनि? पोइ वॾनि खां पुछ त छठी कई आहिनि? हेॾे त ॾिस न, अचे ई काबे में थो ॻाल्हाए छो न मूंसां। सड़ी सड़ी पिता ई पिसी पिया अथनि, ॻाल्हाए छो न मूंसां। ऐं ॿुधो ॻाल्हि, ॿुधो ॿुधो, कसम अथव नाम, असां कॾहिं चयो आहे
तो तू हथ बधे तो तू हथ खोले तो न। हुसैन मौला के मञण जे लाइ शिया सुन्नी शर्त थोड़ी आ। माण्हूअ जो पुट हुजे पाण यज़ीद ते लानत जा टड़का कंदो रहंदो। ॻाल्हाए मूंसां हाणे। ॿुधो 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 हिकिड़ो हिकिड़ो तव्हांखे जुमिलो ॾियां मां तव्हांखे तवजो। ये हाणे फेसबुक ते हेॾा वॾा माना मेयूं मुला वॾा माने वॾा तवजो माना परे अड़े माण्हू वॾे खे ॾिसी करे परेशान न थींदो। रिछ बि वॾा थींदा। ॻाल्हाए छो था मूंसां। गौर गौर कजो। हाँ हाणे तो फेसबुक ते व्हाट्सएप लगी पई थन त असां यज़ीद लानत न कयो। तुझी शुगर सही थी रहे नी। ना कीअं सम्झां तव्हांखे छा छा कयां ॿुधायो। तुझो ब्लड प्रेशर बगैर टिक्कीअ जे हर शइ जे शुगर सही थी रहे नी। 24 कलाक यज़ीद जी वकालत हाणे फेसबुक ते शुरू कई थी। लानत न कयो जेको हूंदो उहो पाणे अलाह पुॼंदसि। असां चरिया हूं अड़े तोखे जे घर न पहुचायो नी। मुझे भाउ आहिनि ॿई भाइर आहिनि सची ॿुधायो ख़ुदा जी इज़त कसम हिन खां पुछो नी। असां वटि त मुला रोई रोई करे चयो यज़ीद चओ उनजो बापे जो नालो न खणो। अदा न खयोंसीं। तूं ॿुधाए त पीउ केरु अथसि। असां नालो नथा खणूं तूं ॿुधाए केरु अथसि। ज़ारा अली जी इज़त कसम यज़ीद कुत्ते का वधीक नजिस आहे। अरे कुत्ते के जेॾो भी पाणीअ मां धोंदे पानी नजिस थींदो कुत्तो पाक थींदो ई न। या वकालत छॾे करे पंहिंजी नस्लनि खे बचा। हिन नस्लनि मां तूं अच त सही न। तूं त हिन महिल ते फाथो आहे। नबीअ खे बि मौला चऊं न चऊं चऊं न चऊं मथां मुशरिक न थी वञे मौला। शिया जे नंढे बच्चे खे उथारनी। इन खां पुछ त नबी मौला आहे या न आहे। सीने ते हथ हणी चवंदो पहिरियां नबी मौला आहे पोइ अली मौला आहे। शाबाश। आखिरी ॻाल्हि इल्तिमास दुआ मां मन हिक सलवात पढ़ो मौला जी। नारे तकबीर नारे रिसालत कुल्ले ईमान नारे हैदरी बर मोहम्मद वाले मोहम्मद सलवात। मुल्ला जो जहिड़ो थी वियो पंहिंजी माईअ सां जेके चिड़ो नथा ॻाल्हायो जेके चिड़ अचे थी वरी पोइ वरी बर्दाश्त करे मथे चकर वरी न घुराइजो बानी खे चइजो इन मौलवी खे न घुरा। मां छा कयां। तवजो मुल्ला जो जहिड़ो थी वियो माई सां। माई बि ख़तरनाक आहे मुल्ला न खिलो तव्हांजी खिल ते बि त परेशान नी। ॻाल्हायो छो था मूंसां। शाबाश मां सही थो ॿुधायां। हिते हिते जेके बि ईंदा आहिनि अड़े हुसैन मौला जा जश्न उन कमाल जा आहिनि। फितरस खे शफ़ा मिली वई होर जा गुनाह माफ़ थींदा। तूं उन नियत सां अच त सही ॾिस त करीम कहिड़ो आहे। ॻाल्हाए छो था मूंसां। ओ जहिड़ो थी पियो उनजो मुला वॾी सियाणी मुला जी माई जी मुला ॻाल्हि ॿुध हिकु शर्त त आणो तवजो साईं बाबा सिंह मुला जेकॾहिं तूं कूड़ो आहे त तूं मर जे मां कूड़ी आहियां त अलाह मूंखे बेवा करे। न काॾो हणियो मां छा कयां कंहिंसां ॻाल्हायां मां। तवजो पोइ मुला जो बि त कोई उस्ताद हुयो नी। आयो उस्ताद वटि हा 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 ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा सभु ॻाल्हाईंदा सभु ॻाल्हाईंदा। अड़े न हिते जेके बि अज़ादार आहिनि इन्हनि जूं घर वारियूं सभु मोमिन आहिनि तॾहिं त ज़ारा साईं जी नौकिरियाणियूं न। ॻाल्हाए छो था मूंसां। तोखे शाबाश
तो जो मौला मौला तव्हां सलामत रखे मोहब्बत फरमाए तो जो मुंडे ओ हुन जो भी त को उस्ताद हुयो नी आयो उस्ताद वटि वॾो तंग कयो माई उस्ताद सदाई ठहंदी कान आहे अॼु मस वारे में अची चई छा चई मुला अगर तूं कूड़ो त तूं मर अगर मां कूड़ी त अल्लाह मूंखे बेवा करे उस्ताद चस लांती ॿिन्ही पासनि घर त तुंहिंजो तो ॿुढे ॻाल्हाए छॾा मूंसां चलो बिस्मिल्लाह शाबाश हिक हिक ॿी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे बसि मां जशन छॾियमि ओ ॿुधो ॿुधो ॻाल्हि ॿुधो न हिकु सलवात पढ़ो तव्हांखे भली ॻाल्हि ॿुधायां न आख़िरी आख़िरी ओ हिकिड़े वाणे के फासायो मुला सही पोस पुरिया हिते ई हुई बसि मुला ओ ज़लील थियो बसि तवजो बाबा अॻिते मौला तव्हांखे सलामत रहे बसि ॿ ॻाल्हियूं ॿुधो मां वियुमि मां पंहिंजे भाइरनि खे टेम ॾियां जंहिंजे तव्हां इंतज़ार वेठो मां तकड़ हाल न थिया मौला हुसैन तव्हांखे सलामत रखे गौर कजो मौला तव्हांखे सलामत रखे मोहबत आहे तव्हांजी गौर कजो अड़े सची थो ॿुधाए हिननि जो अक़ीदो वाणियुनि खां बि कमज़ोर आहे हिकिड़े वीचारे खे अची फासाई न हाणे ॻाल्हाईंदो पोइ हाणे ठा अगरि ॾिसो ॻाल्हि ॿुधो मां वॾा नारा बि तव्हां को हणाया अने हणाईंदुमि बि अञा तवजो मुंडे हुजे गौर कजो छा पियो ओ खचा खच बारिश पहले एॾी बारिश हुई जो पेर बि तिरकनि पिया माण्हू उन वीचारे खे पासाए करे मुला चयो त अच त हलो छत ते चढ़ी पोइ हितां चवंदा जॉम्प पोइ जेको मोह उहो कूड़ो जेको बची उहो सचो उन वीचारे वाणे चयसि यार ॻाल्हि ॿुध मुला छा थियो अथई सदाई दाल खाई खाई अकुली खत्म ॻाल्हाए छो ना मूंसां दाल तवजो जी हलो उनखे डटा ॾेई साईं चढ़ी आ हाणे 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 अटकल ॾिसजा हुनजी वणे जॉम्प तूं ॾींदी जॉम्प पहिरियों तूं ॾींदी हुन चयसि यार ॻाल्हि ॿुध ये असां वारो अलाह त नंढो आहे नी हाँ सही ॻाल्हि आहे न हुन सही ॻाल्हि कयसि न त अल्लाह तव्हांजो वॾो आहे मस्जिद में आज़ान ॾींदा हो ऐं असां बि मञींदा आहियूं त तव्हां वारो वॾो आहे मुशरिक हिते आहियूं त असां हिनखे मञींदा आहियूं हुनखे बि मञींदा आहियूं मुला त बि न फाथसि जे तव्हां वारो त हाज़िर आहे नी हथ में खणी बीठो आहे असां वारो आहे गाए बसि तूं ई ॾे तवजो हेसि ताईं गॾिया आहियो न मूंखे अली जी इज़त कसम आहे इहो वाक़ियो जे तव्हां पढ़ियो आहे न वो कहाणी वारो हुजे किताब वारो मुसनिफ़ साहब लिखी करे चए थो उन वाणे जो अली मौला ते एॾो यकीन हो जो अली जी इज़त कसम आहे नजफ ॾे मोह करे चए थो मौला तोड़े जो वणिया हो यकीन रुगो तोते आहे अली जो नारो खणी करे साईं जीअं ई चौंप ॾिनई वाणियो बची हाणे हुनखे त चए पुट लव नी हेठि पुट हेठि लहो न हे मूंखे जॉम्प ॼारे लहनी ज़ार जॉम्प ॾिए हिन जे करे न पियो हिन अगरि इलाइक़े मां के नंढे के मलंग के विचे हानी त जॉम्प ॾे अली जो नारो हणी हे त हिते आनी ओ अर्श को चैसा अली जे सदके जॉम्प ॾे अली जो नारो हणी करे जॉम्प ॾिया हिन के टेंशन हुयो ई कोन वाह वाह कुल ईमान नारे हैदरी तवजो इहो इन जो यकीन आहे नी ईद जो ॾींहुं आहे हुसैन बादशाह आयो अमड़ वटि अम्मा सभिनी जा कपिड़ा आहिनि अम्मा असांजा कपिड़ा कान्हनि पोयां थोरो ॻाल्हि आख़िरी सिटल तमाम सिधो आहे अम्मा सभिनी जा कपिड़ा आहिनि असांजा कान्हनि बीबी जो टेंशन न कर तव्हांजा कपिड़ा दर्जी वटि थोरो ॻाल्हायो मूंसां तवजो साथ ॾियो धार कपिड़ा ॾिना कान जी दर्जी वटि बीबी जुमला ख़त्म कया दर्जी दरवाजे ते हलाली ॻाल्हाए मूंसां पोयां पे दर्जी दरवाजे ते कपिड़ा पातन हाणे आया नाने वटि न ये सभिनी जूं सवारियूं आहिनि
ना असांजी सवारी हुसैन चवे त बुराक घुराए ॾियां जेते मां चढ़ियो हुअमि हलाली ॻाल्हाए छो न पोयां बि मूंसां बुराक घुराए ॾियां नयूं नयूं दुलदुल घुराए ॾियां न हुसैन जी दिल चवे थी सवारी अहिड़ी हुजे जेते जिब्राइल बि पर रखिया बि न हुजनि शाबाश 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 आखिरी आखिरी सिटा मौला तां सलामत ना सवारी अहिड़ी हुजे जेते कोई सवार थियो ई न हुजे नानो झुकियो हिक पासे का हसन वेठो बे पासे का हुसैन बादशाह न हे त हाणे मुहर्रम में तव्हांखे तपायो वॾो तपायो त तव्हांखे बि त भली मञो न मञो इब्न मसूद जी रवायत आहे मौला जी इज़त कसम जावेर भाई आज़ादार आहिनि तंहिंजे करे हिनखे जुमिलो ॾियां थो मां इब्न मसूद हिननि जो सहाबी आहे वॾो सहाबी आहे सैयद सहाबी आहे वो चयो जॾहिं नमाज़ में हुयासीं नी हुसैन बादशाह ॼाणी वाणी नाने जे पुश्त ते थियो सवार ॾिसियो मारे नबी जे मथां जी सवार थियो नी नबीअ ज़िक्र वधायो साहब उथी करे चवनि पिया या हुसैन वरी सजदे में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी चवनि पिया या हुसैन ॻाल्हाए छो न पोयां बि मूंसां वरी सजदे में वरी उथनि त हुसैन वेठो आहे वरी चवनि पिया या हुसैन इब्न मसूद चए थो त जंहिंजी बि निमाज़ नबीअ वारी हूंदी हुसैन जे ज़िक्र सां उन जी निमाज़ टुटंदी कान शाबाश 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 मौला मौला ताईं सलामत नाने ते थिया सवार नानो थोड़ो अॻिते हलियो मस्जिद नबवीअ जे दरवाज़े ते कदम रखियईं हुसैन बादशाह चए थो नाना हाणे बस नानो चुमी ॾेई करे चयो तूं चए थो बस हो चए थो अञा हल ॻाल्हाए छो न मूंसां शाबाश 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 न अहिड़ो इश्क ऐं मोहबत ॾिस त सही नी नाना बस कि तूं चए थो बस हो चए थो अञा हल मदीने जे घिटिन में पोयां साहबी पोयां नमाज़ी अदारुगो 000 त कोन हो के त आशिक रसूल बि हुया ॻाल्हाए छो था मूंसां रुगो 0 त कोन हुयो नी के त मौला जा आशिक बि हुया नी मौला जे कॾ तोजो पोइ जॾहिं हिकु जाइ ते नबी अची बीठो नी हिकु साहबी वधी करे चयो या रसूल हुसैन मूंखे ॾे को चए थो चाचा हुसैन मूंखे ॾे को साहबी चए थो हिते बि अगरि मुर्शिद अची वञे चवंदा आहियूं साईं बाबा इहो बचो असांखे ॾियो इहो असांजो मुर्शिद आहे नबी हिकु हिकु साहबी खे ॾिसी करे चए थो न हुसैन खे खणण जे लाइ मोहम्मद हुजणु ज़रूरी आहे हुसैन हर कंहिंजी गोद में थोरे ठहंदो आहे या अली जी गोद में या नबी जी या बतूल जी टी गोद में परवरदिगार मौला इन पुरनूर जशन खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा हाणे तव्हांजे साम्हूं पाकिस्तान जो नाम ज़वार मुख्तियार शीदी जा बेहतरीन फर्जंद बख्तियार अली शीदी साहब बाकिर अली शीदी साहब जन के मां गुज़ारिश तो कयां तो वे अची करे मौला जो तव्हांखे ज़िक्र ॿुधाइनि पर बेदारीअ सां ॿुधंदो भलो इस्तक़बाल कंदो ए तव्हांजा महिमान आहिनि मां तव्हां वटि ईंदो रहंदो आहियां हिकु गॾिजी करे बावाज़े बुलंद सलवात पढ़ो मौला।